ही दौर अजब हिकु दौर अथव, ही दौर अजब हिकु दौर अथव, सभु नकली जीवन घारियूं था, चहिरे ते चहिरो चाढ़ियूं था ऐं पंहिंजो वक़्तु गुज़ारियूं था। हू कुर्सीअ ते जो वेठो आहे सो तुंहिंजो आहे ऐं मुंहिंजो आहे, कुर्सीअ तां लथो सो कंहिंजो न ऐं उनखे पाण धिकारियूं था। ही दौर अजब हिकु दौर अथव। इतिहाद अहिंसा जा हामी सभिनी खे बराबरि सम्झूं था, पर कमर राम ऐं गांधीअ खे पिणु गोलीअ सां पोइ मारियूं था। ही मर्यादा जो माण्हुनि में प्रचार कयूं था पाण, मगर जीअरनि सां था जुठियूं कयूं ऐं मुर्दनि खे सिंगारियूं था। को रहबर राह रबानी थियो, सम्झूं था कुर्सी ख़ाली थी। हींअर ई भली उहा ॻाल्हि कई नारीअ पई चए को रहबर राह रबानी थियो, सम्झूं था कुर्सी ख़ाली थी, था अंदरां पंहिंजो ॼाण ऐं ॿाहिरि हंजूं भारियूं था। केॾो न मिठो ॻाल्हायूं था, हर कंहिंखे पंहिंजो भाव चऊं, पर वक़्तु अचण ते भाव जे ख़ातिर ज़हर असीं ओगारियूं था। पर उपकार जे चिंता में कीअं पंहिंजो पाण पतोड़ियूं था, बसि ओट सुठनि लफ़्ज़नि जी वठी स्वार्थ जी राह संवारियूं था। कमु थोरो जे जनता जो कयूं, ॿिए ॾींहुं अचे अख़बारुनि में ऐं आम में असरु वधाइण लाइ के चमचा चार बि धारियूं था। नारीअ ते अत्याचार करण वारनि ते विझूं लानत काफ़ी, नारीअ ते अत्याचार करण वारनि ते विझूं लानत काफ़ी, पर नारी जे सुंदर आहे नापाक निगाह निहारियूं था। ईमान जो पुख़्तो को माण्हू इंसाफ़ पसंदि ऐं फ़र्ज़ शनास थींदो न असां सां शामिल जे, बसि बाहि उन्हीअ लाइ ॿारियूं था। पंहिंजे ई ख़्याल पंहिंजनि जी ख़िलाफ़त ख़ूब कयूं, धारियनि सां मगर ख़ुशि थी था विहूं। अफ़सोस मुसीबत वक़्तु मगर छो पंहिंजनि खे ई पुकारियूं था। गांधीअ जा टे बांदर, टी कम खे ॾिसी था टहिक ॾियनि, टे बांदर हरदम हीअं चवनि, बुरो ॾिसूं ना, बुरो ॿुधूं ना, बुरो कॾहिं न उचारियूं था।